ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 9 अध्याय में ॾिठो हो त देवताइन जे नए गुरु विश्वरूप जा 3 सर हुआ, जिन मां हिकिड़े सर मां हू सोमबली जो रस यज्ञ में कढी पीअंदा हुआ, ॿिए वात सां शराब पीअंदा हुआ ऐं 3 वात सां अनाज वग़ैरह खाईंदा हुआ। हिकिड़े भेरो जॾहिं देवताइन विश्वरूप खां यज्ञ करायो, तॾहिं विश्वरूप दैतन जे चवण ते दैतन जे लाइ आहुति पिणु यज्ञ में विधी, जंहिंजी ख़बर जॾहिं इंद्र देवता खे पई, तॾहिं इंद्र देवता क्रोध विचां विश्वरूप खे मारे ब्रह्म हत्या करे छॾी, जंहिं सबबि देवताऊं ॾाढे दुख में पइजी विया। तॾहिं ब्रह्मा जी वटि वञी चयऊं त हे ब्रह्मा जी, असां आहिस्ते आहिस्ते पस्तीअ तरफ़ पिया वञूं, असांखे का अहिड़ी वाट ॿुधायो जंहिं सबबा असीं हिन ब्रह्म हत्या खां बची वञूं। तॾहिं ब्रह्मा जी ॿुधाईनि था त इन ब्रह्म हत्या जे पाप खे तव्हां 4 बाग़नि में विराए छॾियो, जिन मां हिकिड़ो बाग़ ज़मीन खे ॾिनऊं, ॿियो बाग़ वणनि खे ॾिनऊं, टियों बाग़ पाणीअ खे ॾिनऊं ऐं चौथों बाग़ स्त्रीअ खे ॾिनऊं। सभई चओ जय श्री कृष्णा। ऐं ॿिए पासे विश्वरूप जो पिता तोष्टा विश्वरूप जे मृत्यु जी ख़बर ॿुधी हवन कयो त अहिड़ो को पुटु पैदा कयां जेको इंद्र खे मारे, लेकिन माता सरस्वती जी कृपा सां उन जे वाता मंत्र कुझु हिन तरह निकिरी विया त अहिड़ो को पुटु मिले जेको इंद्र जे हथां मरे। उन हवन जे प्रताप सां तोष्टा खे हिकिड़ो पुत्र पैदा थिए थो, जंहिंजो नालो बर्त्रासुर रखिजे थो। बर्त्रासुर खे तोष्टा चवनि था त तूं पंहिंजे भाउ खे मारण वारे इंद्र खे वञी मार। तॾहिं बर्त्रासुर अची सभिनी देवताउनि ते हमिलो करे थो ऐं इंद्र ॿिया सभु डिॼी वञी नारायण जी शरण वठनि था ऐं वेनती कनि था। तॾहिं नारायण जी चवनि था त हिन बर्त्रासुर खे को बि हथियार घायल नथो करे सघे, तंहिं करे हे इंद्र, तूं दो हिच रखेश्वर जी हॾीअ सां हिकिड़ो अहिड़ो हथियार ठाराए जंहिं सां बर्त्रासुर खे मारे सघंदे। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे दोहिच जी हॾियुनि मां शस्त्र ठाहिण। सभई चओ जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी चयो त ए राजा परीक्षित, नारायण जी ही ॻाल्हि ॿुधी राजा इंद्र सभिनी देवताउनि समेत दोहिच रकेश्वर वटि वञी दंडवत प्रणाम करे चयो त असां सभई तव्हां वटां भीख घुरण आया आहियूं। पंहिंजे भले जे वास्ते तव्हां जे बदन जूं हॾियूं घुरूं था। ही ॻाल्हि ॿुधी रखेश्वर चयो त ए इंद्र, तूं पंहिंजे मन में वीचार कर त बदन ते थोरे दुख पहुचण सां केॾो न एज़ाव थिए थो, तंहिं करे तोखे ॿिए जो बदन बि पंहिंजे बदन जहिड़ो सम्झणु घुरिजे। जीअं सभई माण्हू पंहिंजी काया खे प्यारो ॼाणी उनखे सुख ॾियण ऐं तंदुरुस्त ऐं फिट रखण लाइ घणियूं तजवीज़ूं कनि था, तीअं मूंखे बि पंहिंजो बदन प्यारो आहे। तव्हां मूंखे कीअं अहिड़े दुख ॾियण लाइ आया आहियो? इंद्र जवाबु ॾिनो त तव्हां इहा सची ॻाल्हि था करियो, मगर असां नारायण जी आज्ञा सां हॾियूं घुरण आया आहियूं। जीअं सरसब्ज़ वण पंहिंजी छाया ऐं फलनि फूलनि सां पशुअनि ऐं पखियुनि ऐं सभिनी जीवन खे सुख थो ॾिए ऐं टारी वढण ते बि दुखी नथो थिए, तीअं वैष्णव ऐं रखेश्वर पंहिंजो बदन परोपकार जे वास्ते सम्झंदा आहिनि।
जेकॾहिं उन्हनि जी काया ॿिए कंहिंखे कमु ईंदी आहे त हू ॾियण लाइ इनकार न कंदा आहिनि। जॾहिं देवराज इंद्र इहो ज्ञान घणी वेनती करे चयो तॾहिं रखेश्वर चयो त ए इंद्र, ही काया जंहिं नारायण जी ॾिनी आहे सो जे पाण अची ईअं चवे त बि मां जेकर ख़ुशीअ सां न मञां, लेकिन तुंहिंजी ॻाल्हि सम्झी तुंहिंजो चवणु मञां थो। ही बदन हमेशह क़ाइमु न रहंदो ऐं हिकिड़े ॾींहुं ज़रूरु नास थींदो। तंहिंखां चङो आहे जो तव्हांजे कमु अचे। हाणे मां जोग अभ्यास करे परमेश्वर जे ध्यान में वियां थो। तूं हिकिड़ी गांइ घुराए तंहिंखां मुंहिंजो बदन चटाराए चओ त मां तीर्थ सनानु करे अचां, तंहिंखां पोइ मुंहिंजे बदन जूं हॾियूं कुपजो। देवताउनि चयो त असीं हिते सभिनी तीर्थनि जो जल आणे तव्हांखे ॾियूं था ऐं तव्हां सनानु करे वठो। रखेश्वर चयो त तमामु चङो। तॾहिं देवताउनि हिकिड़ी साथ में सभिनी तीर्थनि जो जल उते आंदो ऐं रखेश्वर सनानु करे जोग अभ्यास सां पंहिंजा प्राण ब्रह्मांड में चारे परमेश्वर जे ध्यान में लीन थी वियो। पोइ इंद्र हिकु गांइ घुराई ऐं लूणु लॻाए रखेश्वर जो बदन चटारायो। जॾहिं उन गऊ सभु मांस चटे पूरो कयो ऐं बाक़ी हॾियूं वञी बचियूं, तॾहिं इंद्र उहे हॾियूं खणी विश्वकर्मा खे हथियार ठाहिण लाइ ॾिनियूं। एतिरी कथा ॿुधाए सुखदेव जी चयो त ए राजा, ॾिसो दोहिच रखेश्वर खे दाता सम्झी देवराज इंद्र ऐं ॿिया सभु देवताऊं भिखारी थिया। तंहिं करे दाता जो नालो सभई वठनि था, पर शोम ऐं लालचीअ जो नालो केर बि नथो वठे। उन करे दान करणु ॾाढो चङो कमु आहे। पोइ जॾहिं विश्वकर्मा उन्हनि हॾियनि मां वज्र हथियार ठाहे ॾिनो, तॾहिं इंद्र उहो वज्र खणी वृत्रासुर सां विढ़ण वास्ते अची साम्हूं थियो। जो इंद्र खे ॾिसी चवणु लॻो त ही त अॻु में लड़ी कोन सघियो हो ऐं पंहिंजा प्राण बचाए पुठि ॾेखारे वठी भॻो, सो अॼु वरी कीअं लड़ण वास्ते संभरियो आहे। इहो वीचार करे वृत्रासुर नमोची, धर्मोरदाहा, विप्रचति ऐं ॿियनि दैतनि खे साण करे देवताउनि सां तमामु वॾी लड़ाई कई। जॾहिं तरारियूं, तीर, गदाऊं, त्रिशूल वग़ैरह सभई हथियार दैतनि जा भॼी पिया, तॾहिं हू पहाड़ ऐं वण वग़ैरह पटे लड़ाई करणु लॻा। लेकिन ईश्वर जी दया सां देवताउनि हिननि खे मारे हटायो। जॾहिं वृत्रासुर जा संगती ऐं साथी सभु हार मञी भॼण लॻा ऐं देवताऊं संदन पुठियां पिया, तॾहिं वृत्रासुर दैतनि खे भॼंदो ॾिसी चयो त तव्हीं लड़ाई खां छो था भॼो? हिकिड़े ॾींहुं त ज़रूरु मरणो आहे। मौत खां को बि न बचंदो। घर में मरण खां बहितर आहे त जोग अभ्यास करे शरीर त्यागजे या लड़ाईअ में लड़ंदे मारिजी वञिजे। तंहिं करे तव्हीं भॼो न, लड़ाई करियो। अहिड़ो सुंदर मौत तव्हीं पंहिंजे हथां छो था विञायो? सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 9 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।